दोस्तों तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में वाकई हाणे भावल राणी ऐं मीर खे मारे छॾींदो। छा इहा ॻाल्हि सच आहे? ईअं नेक्स्ट एपिसोड में कयो वेंदो या वरी भावल इन खे बख़्शे छॾींदो या वरी वक़्त जेको आहे शैतानी करे मीर खे माराईंदो या उन खे क़ैद करे छॾींदा। छा सिजावल ख़ान इहो जेको क़दम खयों आहे भावल जे हवाले करण वारो उनजी न्याणी खे, छा इहो सच आहे? ईअं थी सघे थो या मूसा गद्दार आहे नवाब खानी सां ऐं सिजावल सां अंदरूनी तौरु मिलियल आहे? छा इहो कॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थींदी या वरी मूसा सचो पंहिंजा ते भावल नवाब खान ना शक करे रहियो आहे? छा उहो भावल न सचो आहे मूसा ऐं सिजावल सां अंदरूनी उनजी कमेंटमेंट थियल हुई? मीर खे बि शानी शइ जी ख़बर हुई सिजावल जेको मूसा आहे इहो झोड़ो वधाइण न ॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में इहे ॿई जेका हाणे इन्हनि जे लाइ कहिड़ो असरु कंदो नवाब खान छा सोचे रखियो आहे इन्हनि जे लाइ? ऐं नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो हलां त मां कल्ह ऐं परीं वारी क़िस्त में ॿुधायो त जेको आहे झेड़ो कोन थींदो, खून ख़राबो कोन थींदो, इहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं विच में राणी वारो मसइलो ईंदो ऐं तॾहिं मसइलो ठरी वेंदो ऐं राणी कोशिशि कंदी। ऐं ईअं थियो तव्हां ॾिठो त मीर अॻे सिजावल खे चई वेठो राणी ऐं असांखे तूं उनजे हवाले करे छॾिजांइ, खून ख़राबो न करणु ॾिजां। उहो ई असां वारो पॉइंट बीठो ऐं मां इहो ई ॿुधायो तव्हांखे जो दोस्तो हिकु ॿ ॾींहं पहिरियों एपिसोड पोइ में अगरि तव्हां एपिसोड मुंहिंजी ॿुधी हुई त मां उन में ॿुधायो त जेको मूसा आहे अंदरूनी तौरु सिजावल सां मिलियल ऐं मीर सां मिलियल थी सघे थो। वाकई उहो ई पॉइंट नोट कयो नवाब खान त ऐं मूसा खे मुंहं ते चई तूं अंदरूनी तौरु मिलियल आहे सिजावल सां वग़ैरह वग़ैरह ऐं शक करणु शुरू थी वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि अञा मूसा ऐं सिजावल ऐं मीर ज़ाहिर नाहे कई त उहो मिलियल हुयो या न, लेकिन नवाब खान इहो पॉइंट खयों आहे जेको असां अॻे तव्हांखे ॿुधायोसीं उहो ई पॉइंट बीठो। मूं तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायो जे तव्हांखे यादि न आहे त हाणे उहा क़िस्त कल्ह वारी ऐं परीं वारी यानी ॿ ॾींहं पुराणी क़िस्त 23 22 जेको आहे न उहे वञी ॾिसो, उन मां इहे ॻाल्हियूं खयूं, उहे ॻाल्हियूं ज़हर बीठियूं। ऐं दोस्तों हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त भावल न पंहिंजी धीउ खे मारींदो न मूसा खे मारींदो। धीउ जे सदके थी सघे थो मूसा खे बि छॾे ॾे, बख़्शे छॾे, लेकिन राणी जे करे ऐं वक़्तु शैतानी पूरी कंदो ऐं जेको सिजावल क्रोध कयो ऐं भावल जो ज़मीर जॻाइण जी सिजावल जेका कोशिशि कई, थी सघे थो भावल जो ज़मीर जागी वञे ऐं जेको आहे इन हिसाब सां जेको आहे भावल पंहिंजे जेको आहे न्याणी जे सदके को नुक़सानु न करे मीर जो बि। ऐं थी सघे थो त मीर खे राणी जेको आहे क़बूल कयूं वेठी आहे, भावल बि अनक़रीब क़बूल करे छॾे। ऐं अहिड़े अॻे अचण वारनि एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिली सघनि था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे में जेको आहे मूसा इन जे ई करे त इन जे कच्छ में वञी वेठो नवाब खान जा पेर कढण जे लाइ, उनजी हर चाल खे नाकाम बणाइण जे लाइ मूसा उहो कमु करे रहियो आहे। हाणे मूसा कोशिशि कई त जीअं खून ख़राबो न थिए, गेम खेॾियो ऐं खून ख़राबो बि न थियो ऐं गेम बि उनजी पूरी थी वई, जंहिंखे नवाब खान खे जंहिं ते वॾी कावड़ लॻी। ऐं इहा इन जे करे ई त नवाब खान सां मूसा मिलियो हुयो। आहिस्ता आहिस्ता नवाब खान शक करणु शुरू करे ॾींदो, लेकिन अनक़रीब जॾहिं तव्हां ॾिसंदो त मूसा नवाब खान जा पेर कढी वेंदो, पोइ नवाब खान खे ख़बर पवंदी, उनजा माण्हू बि लिटाईंदो आख़िरी आहिस्ता आहिस्ता ख़तमु कराए छॾींदो। जीअं तव्हां फिल्मनि में ॾिसंदा आहियो उन खे मतिलबु कमज़ोर बणाए छॾींदो। ऐं इन जे करे त सिजावल ख़ान जेको चाहे थो आख़िरी एपिसोड जेको आहे उहो शूट बि तव्हां ॾिठो हूंदो, शूट वीडियो, त उन में मूसा ऐं जेको आहे सिजावल डुड़ाए नवाब खान खे मारींदा ऐं नवाब खान सां गंदी हालति कंदा आहिनि, सॼे ॻोठ में इन खे डुड़ाईंदा आहिनि ऐं नवाब खान हेॾां भॼंदो आहे होॾां भॼंदो आहे। इहो मां शुरू वारी क़िस्तूं दोस्तो 40 क़िस्तां पोइना मां तव्हांखे ॿुधायो, यादि हूंदो तव्हांखे 40-50 क़िस्त पोइना मां तव्हांखे इहो सुवालु कयो त तव्हां जवाबु ॾियो त बाबा हीरो आख़िरी केरु बीहंदो? सभिनी खे मूं उन पुराणे वीडियोनि में मूं चयो मां इहो रखियो सुवालु, छा मीर आख़िरी में हीरो बीहंदो सिजावल या मूसा या वरी दरिया खान या शेर अली? लेकिन घणनि माण्हुनि चयो सिजावल बीहंदो, काफ़िनि चयो मूसा बीहंदो, वरी कुझु माण्हुनि चयो मूसा न मीर बीहंदो। लेकिन हक़ीक़त आहे त हीरो जेको आहे मूसा ई आहे। ऐं मां जॾहिं नओं इन ड्रामे ते जेको स्टार्ट कयो हुयो कमु
ऐं दोस्तो तॾहिं मां इहो ॿुधायो त ही कमु थियण वारो आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में जेका मां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे त छा मीर खे नुक़सानु पुॼाईंदो बावल कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो या राणी खे नुक़सानु पुॼाईंदो या ॿिन्ही मां हथु कढंदो या ॿिन्ही खे राणी खे वठी ईंदो ऐं मीर खे क़ैद कंदो छा तव्हांखे छा थो लॻे लेकिन जेका मां ॻाल्हि ॿुधाई आहे त राणी जे करे मीर खे बि बावल बख़्शे सघे थो ऐं ईअं थी बि सघे थो ऐं तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे हिन टाइम टॉप ते बीठो आहे को ड्रामो हिन जे बराबरि जो न आहे हिन टाइम बाक़ाइदा जेका बि हली रहिया आहिनि त पोइना ई आहिनि सिर्फ़ु तकरार ड्रामो ऐं दौलाब ड्रामो जेको अचण वारो आहे काफ़ी दोस्तनि खे मूं ॿुधायो सभ खां पहिरियां उनजी अपडेट बि मूं ॾिनी दौलाब ड्रामो ईद खां पोइ शूट थींदो ऐं वरी दोस्तनि कमेंट कया त उहो कॾहिं हलंदो ईद खां पोइ उनजी स्टार्टिंग थींदी रिकॉर्डिंग जी पोइ हाणे जॾहिं हले फ़िलहालु उन्हनि जो जेको आहे कास्ट पूरी थी वई आहे ऐं शूट ईद खां पोइ थींदो ऐं उहो बि हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे हाणे उन्हनि जा नाला ॼाण आया जीअं ई नाला अदा करण जा साम्हूं आया ऐं असां तव्हां सां उहे शेयर करे छॾींदासीं ऐं तव्हां ताईं उहे नाला पुॼाए छॾींदासीं ऐं उहो हर अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं जेको आहे शैतानी करे मीर खे माराईंदो या उन खे क़ैद करे छॾींदा छा सिजावल ख़ान इहो जेको क़दम खयों आहे बावल जे हवाले करण वारो उनजी न्याणी खे छा इहो सच आहे ईअं थी सघे थो जा मूंसां गदार आहे नवाब खानी सां ऐं सिजावल सां अंदरूनी तौरु मिलियल आहे छा इहो कॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थींदी या वरी मूंसां सचो पंहिंजा ते बावल न सॉरी नवाब खान न शक करे रहियो आहे छा उहो बावल न सचो आहे मूंसां ऐं सिजावल सां अंदरूनी उनजी कमेंट में थियल हुई मीर खे बि शानी शइ जी ख़बर हुई सिजावल जेको मूंसां इहो झोड़ो वधाइण न ॾींदो छा नेक्स्ट एपिसोड में इहे ॿई जेका हाणे इन्हनि जे लाइ कहिड़ो असरु कंदो नवाब खान छा सोचे रखियो आहे इन्हनि जे लाइ ऐं नेक्स्ट एपिसोड में दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां कल्ह ऐं परीं वारी किस्त में ॿुधायो त जेको आहे जहिड़ो कोन थींदो खून ख़राबो कोन थींदो इहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं विच में राणी वारो मसइलो ईंदो ऐं तॾहिं मसइलो ठरी वेंदो ऐं राणी कोशिशि कंदी ऐं ईअं थियो तव्हां ॾिठो त मीर अॻे सिजावल खे चई वेठो राणी ऐं असांखे तूं उनजे हवाले करे छॾिजांइ खून ख़राबो न करणु ॾिजां उहो ई असां वारो पॉइंट बीठो ऐं मां इहो ई ॿुधायो तव्हांखे जो दोस्तो हिकु ॿ ॾींहं पहिरियों एपिसोड पोइ में अगरि तव्हां एपिसोड मुंहिंजी ॿुधी हुई त मां उन ॿुधायो त जेको मूंसां आहे अंदरूनी तौरु सिजावल सां मिलियल ऐं मीर सां मिलियल थी सघे थो वाक़ई उहो ई पॉइंट नोट कयो नवाब खान त ऐं मूंसां खे मुंहं ते चई तूं अंदरूनी तौरु मिलियल आहे सिजावल सां वग़ैरह वग़ैरह ऐं शक करणु शुरू थी वियो आहे ऐं इहा ॻाल्हि अञा मूंसां ऐं सिजावल ऐं मीर ज़ाहिर नाहे कई त उहो मिलियल हुयो या न लेकिन नवाब खान इहो पॉइंट खयों आहे जेको असां अॻे तव्हांखे ॿुधायोसीं उहो ई पॉइंट बीठो मूं तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो जे तव्हांखे यादि न आहे त हाणे उहा किस्त कल्ह वारी ऐं परीं वारी यानी ॿ ॾींहं पुराणी किस्तां 23-22 जेको आहिनि न उहे वञी ॾिसो उन मां इहे ॻाल्हियूं खयूं उहे ॻाल्हियूं ज़हर बीठियूं ऐं दोस्तो हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त भावल न पंहिंजी धीउ खे मारींदो न मूंसां खे मारींदो धीउ जे सदके थी सघे थो मूंसां खे बि छॾे ॾे बख़्शे छॾे लेकिन राणी जे करे ऐं बख़्त शैतानी पूरी कंदो ऐं जेको सिजावल क्रोध कयो ऐं भावल जो ज़मीर जॻाइण जी सिजावल जेका कोशिशि कई थी सघे थो भावल जो ज़मीर जागी वञे ऐं जेको आहे इन हिसाब सां जेको आहे भावल पंहिंजे जेको आहे न्याणी जे सदके को नुक़सानु न करे मीर जो बि ऐं थी सघे थो त मीर खे राणी जेको आहे क़बूलु कयूं वठी आहे भावल बि अनक़रीब क़बूलु करे छॾे ऐं अहिड़े अॻे अचण वारनि एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिली सघनि था दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे में जेको आहे मूंसां इन जे ई करे त इन जे कच्छ में वेठो नवाब खान जा पेर कढण जे लाइ उनजी हर चाल खे नाकाम बणाइण जे लाइ मूंसां उहो कमु करे रहियो आहे हाणे मूंसां कोशिशि कई त जीअं खून ख़राबो न थिए गेम खेॾियो ऐं खून ख़राबो बि न थियो ऐं गेम बि उनजी पूरी थी वई जंहिंखे नवाब खान खे जंहिं ते वॾी कावड़ लॻी ऐं इहा इन जे करे ई त नवाब खान सां मूंसां मिलियो हुयो आहिस्ता आहिस्ता नवाब खान शक करणु शुरू करे ॾींदो लेकिन अनक़रीब जॾहिं तव्हां ॾिसंदो त मूंसां जा नवाब खान जा पेर कढी वेंदो पोइ नवाब खान खे ख़बर पवंदी उनजा माण्हू बि लिटाईंदो आख़िरी आहिस्ता आहिस्ता ख़तमु कराए छॾींदो जीअं तव्हां फिल्मनि में ॾिसंदा आहियो उन खे मतिलबु कमज़ोर बणाए छॾींदो ऐं इन जे करे त सिजावल ख़ान जेको चाहे थो आख़िरी एपिसोड जेको आहे उहो शूट बि तव्हां ॾिठो हूंदो शूट वीडियो
त उन में मूसा ऐं जेको आहे सिजावल डुड़ाए नवाब खान खे मारींदा आहिनि। नवाब खान सां गंदी हालत कंदा आहिनि, सॼे ॻोठ में इन खे डुड़ाईंदा आहिनि ऐं नवाब खान हेॾां भॼंदो आहे होॾां भॼंदो आहे। इहो मां शुरू वारी क़िस्तूं दोस्तो 40 क़िस्तां पोइना मां तव्हांखे ॿुधायो, यादि हूंदो तव्हांखे 40-50 क़िस्त पोइना मां तव्हांखे इहो सुवालु कयो त तव्हां जवाबु ॾियो त बाबा हीरो आख़िरी केरु बीहंदो। सभिनी खे मूं उन पुराणे वीडियो में मूं चयो कंहिं मां इहो रखियो सुवालु, छा मीर आख़िरी में हीरो बीहंदो सिजावल या मूसा या वरी दरिया खान या शेर अली। लेकिन घणनि माण्हुनि चयो सिजावल बीहंदो, काफ़िन चयो मूसा बीहंदो, वरी कुझु माण्हुनि चयो मूसा न मीर बीहंदो। लेकिन हक़ीक़त आहे त हीरो जेको आहे मूसा ई आहे। ऐं मां जॾहिं नओं इन ड्रामे ते जेको स्टार्ट कयो हुयो कमु, ऐं दोस्तो तॾहिं मां इहो ॿुधायो त हीउ कमु थियण वारो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में जेका मां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे त छा मीर खे नुक़सानु पुॼाईंदो भावल, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, या राणी खे नुक़सानु पुॼाईंदो, या ॿिन्ही मां हथु कढंदो, या ॿिन्ही खे राणी खे वठी ईंदो ऐं मीर खे क़ैद कंदो। छा तव्हांखे छा थो लॻे? लेकिन जेका मां ॻाल्हि ॿुधाई आहे त राणी जे करे मीर खे बि भावल बख़्शे सघे थो ऐं ईअं थी बि सघे थो। ऐं तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे। हिन टाइम टॉप ते बीठो आहे, को ड्रामो हिन जे बराबरि जो न आहे। हिन टाइम बाक़ाइदा जेका बि हली रहिया आहिनि त पोइना ई आहिनि, सिर्फ़ु तकरार ड्रामो। ऐं दौलाब ड्रामो जेको अचण वारो आहे, काफ़ी दोस्तनि खे मूं ॿुधायो, सभ खां पहिरियां उनजी अपडेट बि मूं ॾिनी, दौलाब ड्रामो ईद खां पोइ शूट थींदो। ऐं वरी दोस्तनि कमेंट कया त उहो कॾहिं हलंदो। ईद खां पोइ हुनजी स्टार्टिंग थींदी रिकॉर्डिंग जी, पोइ हाणे जॾहिं हले फ़िलहालु उन्हनि जो जेको आहे कास्ट पूरी थी वई आहे। ऐं शूट जा मूसा गद्दार आहे नवाब खानी सां ऐं सिजावल सां अंदरूनी तौरु मिलियल आहे। छा इहो कॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थींदी या वरी मूसा सचो पंहिंजा ते भावल नवाब खान न शक करे रहियो आहे? छा उहो भावल न सचो आहे मूसा ऐं सिजावल सां अंदरूनी हुनजी कमेंट में थियल हुई? मीर खे बि छा शइ जी ख़बर हुई सिजावल जेको मूसा आहे इहो झोड़ो वधाइण न ॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में इहे ॿई जेका हाणे इन्हनि जे लाइ कहिड़ो असरु कंदो नवाब खान छा सोचे रखियो आहे इन्हनि जे लाइ? ऐं नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां कल्ह ऐं परीं वारी क़िस्त में ॿुधायो त जेको आहे झेड़ो कोन थींदो, खून ख़राबो कोन थींदो। इहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं विच में राणी वारो मसइलो ईंदो ऐं तॾहिं मसइलो ठरी वेंदो ऐं राणी कोशिशि कंदी। ऐं ईअं थियो तव्हां ॾिठो त मीर अॻे सिजावल खे चई वेठो राणी ऐं असांखे तूं उनजे हवाले करे छॾिजांइ, खून ख़राबो न करणु ॾिजां। उहो ई असां वारो पॉइंट बीठो। ऐं मां इहो ई ॿुधायो तव्हांखे जो दोस्तो हिकु ॿ ॾींहं पहिरियों एपिसोड पोइ में अगरि तव्हां एपिसोड मुंहिंजी ॿुधी हुई त मां उन में ॿुधायो त जेको मूसा आहे अंदरूनी तौरु सिजावल सां मिलियल ऐं मीर सां मिलियल थी सघे थो। वाक़ई उहो ई पॉइंट नोट कयो नवाब खान त ऐं मूसा खे मुंहं ते चई तूं अंदरूनी तौरु मिलियल आहे सिजावल सां वग़ैरह वग़ैरह, ऐं शक करणु शुरू थी वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि अञा मूसा ऐं सिजावल ऐं मीर ज़ाहिर नाहे कई त उहो मिलियल हुयो या न। लेकिन नवाब खान इहो पॉइंट खयों आहे जेको असां अॻे तव्हांखे ॿुधायोसीं, उहो ई पॉइंट बीठो। मूं तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायो, जे तव्हांखे यादि न आहे त हाणे उहा क़िस्त कल्ह वारी ऐं परीं वारी यानी ॿ ॾींहं पुराणी क़िस्तां 23-22 जेको आहिनि न उहे वञी ॾिसो, उन मां इहे ॻाल्हियूं खयूं, उहे ॻाल्हियूं ज़ाहिर बीठियूं। ऐं दोस्तो हाणे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त भावल न पंहिंजी धीउ खे मारींदो न मूसा खे मारींदो। धीउ जे सदके थी सघे थो मूसा खे बि छॾे ॾे, बख़्शे छॾे, लेकिन राणी जे करे ऐं बख़्त शैतानी पूरी कंदो। ऐं जेको सिजावल क्रोध कयो ऐं भावल जो ज़मीर जगाइण जी सिजावल जेका कोशिशि कई, थी सघे थो भावल जो ज़मीर जागी वञे ऐं जेको आहे इन हिसाब सां जेको आहे भावल पंहिंजे जेको आहे न्याणी जे सदके को नुक़सानु न करे मीर जो बि। ऐं थी सघे थो त मीर खे राणी जेको आहे क़बूल कयूं वेठी आहे, भावल बि अनक़रीब क़बूल करे छॾे। ऐं अहिड़े अॻे अचण वारनि एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिली सघनि था। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे में जेको आहे मूसा इन जे करे त इन जे कच्छ में वञी वेठो नवाब खान जा पेर कढण जे लाइ, उनजी हर चाल खे नाकाम बणाइण जे लाइ मूसा उहो कमु करे रहियो आहे। हाणे मूसा कोशिशि कई त जीअं खून ख़राबो न थिए, गेम खेॾियो ऐं खून ख़राबो बि न थियो ऐं गेम बि हुनजी पूरी थी वई, जंहिंखे नवाब खान खे जंहिं ते वॾी कावड़ लॻी। ऐं इहा इन जे करे ई त नवाब खान सां मूसा मिलियो हुयो। आहिस्ता आहिस्ता नवाब खान शक करणु शुरू करे ॾींदो, लेकिन अनक़रीब जॾहिं तव्हां ॾिसंदो त मूसा जा
नवाब खान जा पेर कढी वेंदो, पोइ नवाब खान खे ख़बर पवंदी, उनजा माण्हू बि लेटाईंदो आख़िरी आहिस्ता आहिस्ता ख़तमु कराए छॾींदो। जीअं तव्हां फिल्मुनि में ॾिसंदा आहियो उन खे मतिलबु हिकु कमज़ोर बणाए छॾींदो। ऐं इन जे करे त सिजावल खान जेको चाहे थो आख़िरी एपिसोड जेको आहे उहो शूट बि तव्हां ॾिठो हूंदो, शूट वीडियो, त उन में मूसा ऐं जेको आहे सिजावल डुड़ाए नवाब खान खे मारींदा आहिनि, नवाब खान सां गंदी हालति कंदा आहिनि, सॼे ॻोठ में इन खे डुड़ाईंदा आहिनि ऐं नवाब खान हेॾां भॼंदो आहे होॾां भॼंदो आहे। इहो मां शुरू वारी क़िस्तूं दोस्तो 40 क़िस्ता पोइना मां तव्हांखे ॿुधायो, यादि हूंदो तव्हांखे 40-50 क़िस्त पोइना मां तव्हांखे इहो सुवालु कयो त तव्हां जवाबु ॾियो त बाबा हीरो आख़िरी केरु बीहंदो। सभिनी खे मूं इन पुराणे वीडियोनि में मूं चयो कंहिं मां इहो रखियो सुवालु, छा मीर आख़िरी में हीरो बीहंदो सिजावल या मूसा या वरी दरिया खान या शेर अली। लेकिन घणनि माण्हुनि चयो सिजावल बीहंदो, काफ़िनि चयो मूसा बीहंदो, वरी कुझु माण्हुनि चयो मूसा न मीर बीहंदो। लेकिन हक़ीक़त आहे त हीरो जेको आहे मूसा ई आहे। ऐं मां जॾहिं नओं इन ड्रामे ते जेको स्टार्ट कयो हुयो कमु, ऐं दोस्तो तॾहिं मां इहो ॿुधायो त ही कमु थियण वारो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में जेका मां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे त छा मीर खे नुक़सानु पुॼाईंदो बावल, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, या राणी खे नुक़सानु पुॼाईंदो, या ॿिन्ही मां हथु कढंदो, या ॿिन्ही खे राणी खे वठी ईंदो ऐं मीर खे क़ैद कंदो, छा तव्हांखे छा थो लॻे। लेकिन जेका मां ॻाल्हि ॿुधाई आहे त राणी जे करे मीर खे बि बावल बख़्शे सघे थो ऐं ईअं थी बि सघे थो। ऐं तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, हिन टाइम टॉप ते बीठो आहे, को ड्रामो हिन जे बराबरि जो न आहे। हिन टाइम बाक़ाइदा जेका बि हली रहिया आहिनि त पोइना ई आहिनि, सिर्फ़ु तकरार ड्रामो। ऐं दौलाब ड्रामो जेको अचण वारो आहे, काफ़ी दोस्तनि खे मूं ॿुधायो, सभ खां पहिरियां उनजी अपडेट बि मूं ॾिनी, दौलाब ड्रामो ईद खां पोइ शूट थींदो। ऐं वरी दोस्ती या वरी मूंसां सचो पंहिंजा ते बावल नवाब खान न शक करे रहियो आहे, छा उहो बावल न सचो आहे मूंसां ऐं सिजावल सां अंदरूनी उनजी कमेंट में थियल हुई। मीर खे बि शानी शइ जी ख़बर हुई, सिजावल जेको मूंसां इहो झोड़ो वधाइण न ॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में इहे ॿई जेका हाणे इन्हनि जे लाइ कहिड़ो असरु कंदो नवाब खान छा सोचे रखियो आहे इन्हनि जे लाइ। ऐं नेक्स्ट एपिसोड में दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां कल्ह ऐं परीं वारी क़िस्त में ॿुधायो त जेको आहे झेड़ो कोन थींदो, खून ख़राबो कोन थींदो, इहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं विच में राणी वारो मसइलो ईंदो ऐं तॾहिं मसइलो ठरी वेंदो ऐं राणी कोशिशि कंदी। ऐं ईअं थियो तव्हां ॾिठो त मीर अॻे सिजावल खे चई वेठो राणी ऐं असांखे तूं उनजे हवाले करे छॾिजांइ, खून ख़राबो न करणु ॾिजां, उहो ई असां वारो पॉइंट बीठो। ऐं मां इहो ई ॿुधायो तव्हांखे जो दोस्तो हिकु ॿ ॾींहं पहिरियों एपिसोड पोइ में अगरि तव्हां एपिसोड मुंहिंजी ॿुधी हुई त मां उन में ॿुधायो त जेको मूसा आहे अंदरूनी तौरु सिजावल सां मिलियल ऐं मीर सां मिलियल थी सघे थो। वाक़ई उहो ई पॉइंट नोट कयो नवाब खान त ऐं मूसा खे मुंहं ते चई तूं अंदरूनी तौरु मिलियल आहे सिजावल सां वग़ैरह वग़ैरह, ऐं शक करणु शुरू थी वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि अञा मूसा ऐं सिजावल ऐं मीर ज़ाहिर नाहे कई त उहो मिलियल हुयो या न। लेकिन नवाब खान इहो पॉइंट खयों आहे जेको असां अॻे तव्हांखे ॿुधायोसीं, उहो ई पॉइंट बीठो। मूं तव्हांखे पोइ क़िस्त में ॿुधायो, जे तव्हांखे यादि न आहे त हाणे उहा क़िस्त कल्ह वारी ऐं परीं वारी यानी ॿ ॾींहं पुराणी क़िस्तां 23-22 जेको आहे न उहे वञी ॾिसो, उन मां इहे ॻाल्हियूं खयूं, उहे ॻाल्हियूं ज़हर बीठियूं। ऐं दोस्तो हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त बावल न पंहिंजी धीउ खे मारींदो न मूसा खे मारींदो, धीउ जे सदके थी सघे थो मूसा खे बि छॾे ॾे, बख़्शे छॾे, लेकिन राणी जे करे ऐं बख़्त शैतानी पूरी कंदो। ऐं जेको सिजावल क्रोध कयो ऐं बावल जो ज़मीर जॻाइण जी सिजावल जेका कोशिशि कई, थी सघे थो बावल जो ज़मीर जागी वञे ऐं जेको आहे इन हिसाब सां जेको आहे बावल पंहिंजे जेको आहे न्याणी जे सदके को नुक़सानु न करे मीर जो बि। ऐं थी सघे थो त मीर खे राणी जेको आहे क़बूल कयूं वेठी आहे, बावल बि अनक़रीब क़बूल करे छॾे। ऐं अहिड़े अॻियां अचण वारनि एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिली सघनि था। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे में जेको आहे मूसा इन जे ई करे त इन जे कच्छ में वञी वेठो नवाब खान जा पेर कढण जे लाइ, उनजी हर चाल खे नाकाम बणाइण जे लाइ मूसा उहो कमु करे रहियो आहे। हाणे मूसा कोशिशि कई त जीअं खून ख़राबो न थिए, गेम खेॾियो ऐं खून ख़राबो बि न थियो ऐं गेम बि उनजी पूरी थी वई, जंहिंखे नवाब खान खे जंहिं ते वॾी कावड़ लॻी। ऐं
इन्ही जे करे ई त नवाब खान सां मूंसां मिलियो हुयो। आहिस्ता आहिस्ता नवाब खान शक करणु शुरू करे ॾींदो, लेकिन अन क़रीब जॾहिं तव्हां ॾिसंदो त मूंसां जा नवाब खान जा पेर कढी वेंदो, पोइ नवाब खान खे ख़बर पवंदी, उन जा माण्हू बि लिटाईंदो आख़िरी आहिस्ता आहिस्ता ख़तमु कराए छॾींदो। जीअं तव्हां फिल्मुनि में ॾिसंदा आहियो उन खे मतिलबु कमज़ोर बणाए छॾींदो। ऐं इन जे करे त सिजावल खान जेको चाहे थो, आख़िरी एपिसोड जेको आहे उहो शूट बि तव्हां ॾिठो हूंदो, शूट वीडियो, त उन में मूसा ऐं जेको आहे सिजावल डुड़ाए नवाब खान खे मारींदा आहिनि, नवाब खान सां गंदी हालत कंदा आहिनि, सॼे ॻोठ में इन खे डुड़ाईंदा आहिनि ऐं नवाब खान हेॾां भॼंदो आहे होॾां भॼंदो आहे। इहो मां शुरू वारी क़िस्तूं दोस्तो 40 क़िस्ता पोइना मां तव्हांखे ॿुधायो, यादि हूंदो तव्हांखे 40-50 क़िस्त पोइना मां तव्हांखे इहो सुवालु कयो त तव्हां जवाबु ॾियो त बाबा हीरो आख़िरी केरु बीहंदो। सभिनी खे मूं उन पुराणे वीडियोनि में मूं चयो कंहिं मां इहो रखियो सुवालु, छा मीर आख़िरी में हीरो बीहंदो सिजावल या मूसा या वरी दरिया खान या शेर अली। लेकिन घणनि माण्हुनि चयो सिजावल बीहंदो, काफ़िनि चयो मूसा बीहंदो, वरी कुझु माण्हुनि चयो मूसा न मीर बीहंदो। लेकिन हक़ीक़त आहे त हीरो जेको आहे मूसा ई आहे। ऐं मां जॾहिं नओं इन ड्रामे ते जेको स्टार्ट कयो हुयो कमु, ऐं दोस्तो तॾहिं मां इहो ॿुधायो त ही कमु थियण वारो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में जेका मां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे त छा मीर खे नुक़सानु पुॼाईंदो बावल, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, या राणी खे नुक़सानु पुॼाईंदो, या ॿिन्ही मां हथु कढंदो, या ॿिन्ही खे राणी खे वठी ईंदो ऐं मीर खे क़ैद कंदो, छा तव्हांखे छा थो लॻे। लेकिन जेका मां ॻाल्हि ॿुधाई आहे त राणी जे करे मीर खे बि बावल बख़्शे सघे थो ऐं ईअं थी बि सघे थो। ऐं तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, हिन टाइम टॉप ते बीठो आहे, को ड्रामो हिन जे बराबरि जो न आहे। हिन टाइम बाक़ाइदा जेका बि हली रहिया आहिनि त थी वई जंहिंखे नवाब खान खे जंहिं ते वॾी कावड़ लॻी, ऐं इन्ही जे करे ई त नवाब खान सां मूंसां मिलियो हुयो। आहिस्ता आहिस्ता नवाब खान शक करणु शुरू करे ॾींदो, लेकिन अन क़रीब जॾहिं तव्हां ॾिसंदो त मूंसां जा नवाब खान जा पेर कढी वेंदो, पोइ नवाब खान खे ख़बर पवंदी, उन जा माण्हू बि लिटाईंदो आख़िरी आहिस्ता आहिस्ता ख़तमु कराए छॾींदो। जीअं तव्हां फिल्मुनि में ॾिसंदा आहियो उन खे मतिलबु कमज़ोर बणाए छॾींदो। ऐं इन जे करे त सिजावल खान जेको चाहे थो, आख़िरी एपिसोड जेको आहे उहो शूट बि तव्हां ॾिठो हूंदो, शूट वीडियो, त उन में मूसा ऐं जेको आहे सिजावल डुड़ाए नवाब खान खे मारींदा आहिनि, नवाब खान सां गंदी हालत कंदा आहिनि, सॼे ॻोठ में इन खे डुड़ाईंदा आहिनि ऐं नवाब खान हेॾां भॼंदो आहे होॾां भॼंदो आहे। इहो मां शुरू वारी क़िस्तूं दोस्तो 40 क़िस्ता पोइना मां तव्हांखे ॿुधायो, यादि हूंदो तव्हांखे 40-50 क़िस्त पोइना मां तव्हांखे इहो सुवालु कयो त तव्हां जवाबु ॾियो त बाबा हीरो आख़िरी केरु बीहंदो। सभिनी खे मूं उन पुराणे वीडियोनि में मूं चयो कंहिं मां इहो रखियो सुवालु, छा मीर आख़िरी में हीरो बीहंदो सिजावल या मूसा या वरी दरिया खान या शेर अली। लेकिन घणनि माण्हुनि चयो सिजावल बीहंदो, काफ़िनि चयो मूसा बीहंदो, वरी कुझु माण्हुनि चयो मूसा न मीर बीहंदो। लेकिन हक़ीक़त आहे त हीरो जेको आहे मूसा ई आहे। ऐं मां जॾहिं नओं इन ड्रामे ते जेको स्टार्ट कयो हुयो कमु, ऐं दोस्तो तॾहिं मां इहो ॿुधायो त ही कमु थियण वारो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में जेका मां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे त छा मीर खे नुक़सानु पुॼाईंदो बावल, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, या राणी खे नुक़सानु पुॼाईंदो, या ॿिन्ही मां हथु कढंदो, या ॿिन्ही खे राणी खे वठी ईंदो ऐं मीर खे क़ैद कंदो, छा तव्हांखे छा थो लॻे। लेकिन जेका मां ॻाल्हि ॿुधाई आहे त राणी जे करे मीर खे बि बावल बख़्शे सघे थो ऐं ईअं थी बि सघे थो। ऐं तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, हिन टाइम टॉप ते बीठो आहे, को ड्रामो हिन जे बराबरि जो न आहे। हिन टाइम बाक़ाइदा जेका बि हली रहिया आहिनि त पोइना ई आहिनि, सिर्फ़ु तकरार ड्रामो। ऐं दौलाब ड्रामो जेको अचण वारो आहे, काफ़ी दोस्तनि खे मूं ॿुधायो, सभ खां पहिरियां उनजी अपडेट बि मूं ॾिनी, दौलाब ड्रामो ईद खां पोइ शूट थींदो। ऐं वरी दोस्तनि कमेंट कया त उहो कॾहिं हलंदो, ईद खां पोइ हुनजी स्टार्टिंग थींदी रिकॉर्डिंग जी, पोइ हाणे जॾहिं हले फ़िलहालु उन्हनि जो जेको आहे न कास्ट पूरी थी वई आहे ऐं शूट ईद खां पोइ थींदो। ऐं उहो बि हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। हाणे उन्हनि जा नाला ॼाण आया, जीअं ई नाला अदाकारनि जा साम्हूं आया ऐं असां तव्हां सां उहे शेयर करे छॾींदासीं ऐं तव्हां ताईं उहे नाला पुॼाए छॾींदासीं ऐं उहो हर अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻा पुॼाणी ते शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा,
इन खे शेयर भी कंदा, फेसबुक ते भी शेयर कंदा, व्हाट्सएप ग्रुपनि में भी शेयर कंदा, लाइक कमेंट ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।